मुंह में तहजीब आहे, मुंह में अखलाक आहे, पर तुंहिंजो माइट नागरिक सालिह ऐं यहूदी सालिह न थींदो। यहूदीअ खे मां सालिह कयां थी नथो सघे जो मुंहिंजे ज़बान ते यहूदीअ लाइ सालिह अचे। जे सालिह सां थो चाहीं त मुंहिंजे मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ ईमान आण, पोइ सही माना में सालिह आहे। इमाम हसन साईं जी अहिड़ी नसीहत, अहिड़ी हिदायत, अहिड़ी असर वारी ॻाल्हि ॻोल्ही जो हुन देरी करण खे कलमो पढ़ी ईमान आणई। इमाम साईं खे मानी खाराई, हुसैन पाक खे दावत कई। हाणे उन खां पोइ भई उन खे वठनि था, हल असांजे नाने करीब रूबरू कलमो पढ़ अचे जो परे खां निहारे हबीब हसन काॾे राह चवंदा नाना साईं तव्हां जिहाद जे लाइ वफ़द था मोकिलियो, जंग जे लाइ मुजाहिद था मोकिलियो, बाबा साईं बि जंग ते वेंदो आहे, केतिरा सहाबी जंग ते वेंदा आहिनि, पर ईअं न आहे त असीं बेकार वेठा आहियूं। असांजा सहाबी बाबा अली मुर्तज़ा ॿिया दोस्त जेके हुनजा आहिनि सभई जंगियूं पिया कनि, जिहाद पिया कनि, असीं बि घर वेठे काफ़िरनि खे कलमो पढ़ाए तुंहिंजे दरबार में वठी वेठा था अचनि। इहा आहे इमाम हसन सुहिणो जेको अल्लाह जे हबीब जो वॾो ॾोहिटो आहे, अम्मा खातून जन्नत जो वॾो पुटु आहे, मिठे अली मुर्तज़ा जो वॾो दिलबर फर्ज़ंद आहे। दुरूद शरीफ़ पर मुंहिंजे प्यारे हबीब ते वॼिया हुआ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि। ऐं एॾो सखी हो इमाम हसन, असांखे मोलमिन खे हाजिन खे घुमण फिरींदो, ओ हाजी साहब, ओ मौली साहब ख़ैरात ॾे त घणो करे त जबर शुरू कंदासीं। डंडो लॻो पियो ऐं पिनी थो अहिड़ो ऐं छिड़बूं गंदगार भला जे शराफ़त आहे, बाबा फ़कीर माफ़ कर या अलाह ॾींदी अहिड़ा लफ़्ज़। पर इमाम हसन जी सखावत एॾो कमाल आहे। वेठो आहे हिकिड़ो फ़कीर आयो, ॾिसो इमाम हसन अलाह जे नाले ते जेकी अथई सो ॾे। मतिलबु छा हो फ़कीर जो त जेको थी सघे, पर इमाम हसन इहा माना न वरिती। साईं चयो त जेकी अथई माना जो कुझु अथई सभु ॾे। फ़कीर वेह दर ते अंदरि वियो, परदेदार हा बचड़ा परे करे चादर अॻियां परदे जी लटकाए फ़कीर घिड़ी आहे जेकी बि इमाम हसन जे घर में आहे सभु रब जे नाले ते खणी वञे। फ़कीर खे अहिड़ो फ़कीर मिली वियो, बुहारे सुहारे मेरे सिरे न छॾी का ज़री ढेर की सामान जो ऐं जो खणो यानी खणा पोइ थोरो मिंट मूंखे मोकल ॾे, मां शहर मां चादर वठी अचां, घरियूं ॿधी ॿाहिरि कढां पोइ खणा। साईं फरमाए थो हसन सां सामान घर खां ॿाहिरि कढ, चादर पेसनि ते न वठ, हीअ जेका मूं बचनि जे परदे जी चादर टंगी आहे इहा रब जे नाले ते ॾींदुसि, मथां रब जे मुंहिंजे नाले खां चादर मिठी करे छॾींदई। असांजा पीरनि जा ख़र्च ॾिसो, पीरनि जा ख़र्च ॾिसो, फुज़ूल ख़र्च ॾिसो, पार्टियुनि में दोस्तनि जी दावत में ख़र्च ॾिसो, पर अल्लाह जे दीन जे लाइ न, मस्जिद लाइ न, मदरसे लाइ न, रब जे के मिस्कीन बाणे जे लाइ न, यतीम जे लाइ न, ग़रीब जे लाइ न, के अंधे मंडे जे लाइ न, दुनिया जे ऐश इशरत लाइ अलाह छा पियो हलंदो छा पियो रहंदो। पर इमाम हसन साईं जो कमाल आहे जो रब जे नाले ते हर शइ ॾे थो, का बि शइ रहाए न। हिकु दफ़े पाण हज़रत इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हेठा वरी ॿियो फ़कीर आयो, उन छा सवाल कयो, साईं जेकी रब ॾिनो अथई उनजो अर्थ मूंखे ॾे। किताब लिखंदा त हर शइ जो अर्थ ॾिनई, वेंदे पेर मुबारक में जेका पाक जुती पाईंदा हुआ उनजो बि हिकिड़ो जुतो हुनखे ॾिनई, हिकिड़ो चई बाबा अधु हर शइ मां ॾींदुसि। एॾो सखी हुयो, एॾो मशहूरु अल्लाह जो प्यारो, ऐं ज़हर जे ज़रिए शहीद थियो। ख़ुदा हिदायत ॾे इंसान जी ख़बर कान थी पवे, पंहिंजी घरवारी नग सॾाइण वारी उनखे यज़ीद जो लालच ॾिनी पलीद त उनजे डकर ते लॻी इमाम हुसैन खे ज़हर ॾेई शहीद करे। अल्लाह ताला पनाह में रखे। ऐं चौथों नंबर केरु आहे, हज़रत इमाम हुसैन सुभान अल्लाह सलाह को उनजे प्यार हबीब ते वॼिया हुआ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम अलैहि। हज़रत इमाम हुसैन वरी ॿिए साल शोबान महीने जे 25 तारीख़ जा हो, यानी इमाम हसन जा 3 सन हिजरीअ में, हुसैन जा 4 सन हिजरीअ में। ऐं उन जे ॼमण वक़्तु बि मुंहिंजे महबूब साॻी महिरबानी कई, नालो पाण रखियऊं, बांग तकबीर पाण कयूं, हार पाण चूसे ज़बान ते लॻायूं, अक़ीक़ो हुसैन पाक जो पाण कयूं। वॾी ॻाल्हि इहा थी जो बुज़ुर्ग लिखियो आहे त जंहिं राति इमाम हुसैन ॼमे पियो, नबी साईं जो दस्तूर हूंदो हो त पाण निमाज़ पढ़ाई असहाबनि खे साम्हूं थी वेहंदा हुआ, मसाला बयान थींदा हुआ, क़ुरान हदीस जूं ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं। उन ॾींहुं पाण निमाज़ पढ़ाए फरमायो अली जी साईं तकिड़ो मुंहिंजे पुठियां अच, तकिड़ा थी हलिया था।
हज़रत अली साईं गॾु असहाबी हैरान थी विया सिधा ख़ातून जन्नत जे घर जे दरवाज़े ते आया कुझु देरि खां पोइ असहाबीअ जे बहता अली देख वटि छा ॻाल्हि आहे ॻाल्हि ख़ैर आहे हुज़ूर फरमाए त बीह मुंहिंजे न्याणी ख़ातून खे पुटु ॼाओ आहे उन जे मुबारक जे लाइ अलाह जा मलाइक लही आया आहिनि उहे मुबारकबाद ॾेई वञनि पोइ ॿिया अचनि थोरी देरि गुज़री नबी खे ॿाहिरि आया समय था सहाबी मुबारक आहे सभिनी खे अलाह ताला मुंहिंजी प्यारी न्याणी खे ॿियो पुटु ॾिनो आहे हुनजो नालो हुसैन रखियो अथऊं ॾाढो प्यारो आहे शान वारो आहे वॾे मर्तबे वारो आहे जंहिंजे लाइ हिकु न ॿ न कई लख अलाह जा मलाइक मुबारक जॻाया सुभान अल्लाह हज़रत इमाम हुसैन बि जमदी जाम आहे अलाह जी इबादत सां प्यार मुहबत रब जे हबीब जी हिकु दफ़े नबी साईं ईअं पाक मदीने जे शहर जे खिची मां अचनि था त नंढड़ा ॿार ॿ टे रांदि वेठा कनि पाण हिकिड़े खे सॾु कयो हेॾे आयो उनखे हुज़ूर पंहिंजे हंज में विहारियो हुज़ूर हुनखे फाकर पाता हुज़ूर हुनखे चुमियो हुज़ूर हुनखे प्यार ॾिनो जेके गॾा सहाबी हा पुछनि था या रसूल अल्लाह हीउ कंहिंजो पुटु आहे जंहिंखे हेॾो प्यार मिलियो आहे समय त आहे त मुंहिंजे आम सहाबी जो बचो उते इन ते एतिरो प्यार छाजे लाइ ॿियनि ते न समय त मां शफ़ीक़ त सभिनी ते आहियां महिरबान त सभिनी ते आहियां पर हिन जी लाइ वधीक हिन जे करे मां प्यार कयो आहे जो हिन जी मुंहिंजे बचे हुसैन सां मुहबत आहे हुसैन सां गॾु रांदि कंदो आहे हुसैन सां गॾु खेॾंदो आहे हुसैन सां गॾु घुमंदो आहे हुसैन सां सॼो ॾींहुं गॾु हूंदो आहे इन जे करे मुस्तफ़ा खे प्यारो आहे हसन बि प्यारो हुसैन बि प्यारो हिकु दफ़े नबी खे जुमे जे निमाज़ जो ख़ुदो पंहिंजे पाक मस्जिद में तकरीर कंदी तव्हां ॿुधायो हींअर मां त गुनहगार आहियां अव्हां जेका ॻाल्हाए पोइ तव्हां सभई मुंहिंजे पिया निहारियो पंहिंजे नबी साईं को तकरीर करे मेंबर थी त सम्झो था दीदार करण वारनि जे दिलि खे मज़ो हूंदो या न करार हूंदो न सभु वेठा निहारीनि हबीब करीम जे पाक चहिरे में निहारींदे ॾिस हैरान थी विया ओचितो जो नबी साईं पंहिंजे मेंबर तां लथा उन जमायत जे सफ़र खे चीरे ॿाहिरि निकिरी विया अधु ख़ुतबे में अधु तकरीर में थोरी देरि गुज़री मोटिया हिकिड़े कच्छ ते इमाम हसन ॿिए ते हुसैन ॿिन्ही खे खणी आया अची मेंबर ते विहारियो फरमायो सहाबी तव्हां हैरान थिया हूंदो पर असल ॻाल्हि हीअ आहे त हीअ मुंहिंजा बचड़ा साम्हूं आया पे कंहिं महिल किरियो पवनि कंहिं महिल उथनि कंहिं महिल बेहो रहनि कंहिं महिल उथनि ज़ईफ़नि नढड़ा आहिनि हिन जो किरण मां मोहम्मद करीम न सही सघियो आहे तव्हां फ़ैसिलो जो दिलि जो ईमान जो फ़ैसिलो जो ज़मीन जो फ़ैसिलो जो जंहिंजो हल ते किरण नबी सहणो न सहे तंहिंजे मथां जो हेॾा ज़ुल्म थिया हेॾा कहर थिया हेॾा सितम थिया उन में बुख में मैदान करबला में तकलीफ़ूं आयूं ॿुधाए मुंहिंजे महबूब जे दिलि खे दुख पहुतो हूंदो अलाह जा प्यारा मानव ख़ुदा कंहिंखे अहिड़ो अंधो न बनाए जहिड़ा मुस्तफ़ा करीम जे बचड़नि जा दुश्मन अंधा थी पिया सफ़ा बेहया थी बीही रहिया जो महबूब जे आल खे बि ईज़ायूं हालांकि पाण क़ुरान पाक जा तव्हां ॿुधी अलाह छा थो बयानु फरमाए इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अनकुम रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा अहल बैतो अलाह जो इरादो आहे तव्हां खां पलीती परे करे छॾे तव्हां खे पाक बनाए अहिड़ा पाक जो पाण त पाक पर जंहिं लाइ दुआ कयो तंहिंजा बेड़ा पाक नबी साईं शान वारो अली साईं शान वारो हसन शान वारो हुसैन शान वारो अम्मा खातून जनरल शान वारी पर यादि रखो इन शान जे मञण जो मतिलबु इहो न आहे असहाबनि खे गारियूं ॾियो असहाबनि जी गिला कयो असहाबनि सां तान कयो उन्हनि ते लहनतूं कयो न कॾहिं बि न उहे मुंहिंजे मिठे मोहम्मद खे प्यारा आहिनि असांजो ईमान आहे त जंहिं बि नबी करीम ते ईमान आणे कलमो पढ़ी महबूब खे मञियो हबीब जो दीदार कयो भई सभु असांजे अखि जो नूर आहे सभिनी जो अदब सभिनी जी इज़त सभिनी जो एतिराम सभिनी सां प्यार अरे मोहबत वारा त मदीने जे घिटीअ में जेको कुतो घुमंदो आहे हुनजो बदल कंदा मजनू में चारो में वञे त हिकिड़ो कुतो अॻियां लॻियो मजनू कुते जे पेरनि खे बि चुमे मां जे चेड़े थियो ई छा ॾिसो हिन कुते जे पेरनि ते चए था कुता ॿिया कोन आहिनि परियां वञनि था ॿियनि जे पेरनि में थो किरां छो भला हिन जे त छो त हीउ लेला जे घिटीअ मां घुमी आयो आहे हाणे मां तोखां पुछां थो जेकॾहिं कुतो लेला जे घिटीअ मां घुमे त उहो मजनू जे अदब जी जाइ आहे त जेको मिठे मोहम्मद हबीब सां गॾु अॼु भरोसे में आरामी आहे उहो अदब जी जाइ न सभिनी जो अदब सां ई माण्हू खटंदो आहे प्यार सां ई खटंदो आहे कंहिंजी गिला न कंहिंखे बुरो न चओ सभिनी सां प्यार रख मोहबत रख अलाह ताला जे हबीब जा बचड़ा प्यारा अहल बैत प्यारा असहाबी प्यारा घर वारियूं प्यारियूं
जेके प्यारा सब प्यारा सभई प्यारा सभई शान वारा कहजी में थोड़ी न कयो गाल ही बाकी अर्ज कया अल्लाह ताला दी कुरान ता के आयत में आवाज अर्ज कयो तो ये पाक 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 अहल बेत सबूरा पर जहती निगाह कन जहला दुआ कन तजा बेरा पाकी एतो वाक्य लिखा किताबन त एक शहर में नंढा बचड़ा मध्यम जो गर्मी जो टाइम आ नंढो ता वञन पेर उखाड़ा जुती न हुई पेर जो सरिया तके चाही वडी बतौर उन्हें जे पाछूले में छा में अचे वेठा उन्हें छा में बई पा में ॻाल्हाइनि था त जा जे दरिए खां मथां हमरा निहारे सेठ हो या वॾेरो या ऑफिसर जो कुझु बि हो निहारे की छोरा केरु आहियो लुरदा कयो निंड फिटाई तो छा ठहंदो अथई हाणे न तुंहिंजे अंदर जाइ में आया न तुंहिंजे बिस्तरे ते वेठा छा में पाछूले में तदन असी मिठे मोहम्मद जे अहल बेत मान भगवान के पेट जो हुरूर अर्ध हथ ये सभई के अहल बेत चाहो लिखो लेकिन वरी अचे जा वरी पेर थया वरी बी हिकड़ी जाही उन रे सामने वेठा उन हमरा दरिया खां मुंह कढियो केर आयो एकरे जो न बुधायो तो न करो कदर करे ही कंदो बे जो बुधायो था करे न करे अदा के नबी से जो औलाद मान एतरो चयो उन दरी बंद करे लही आयो बिनी बच्चन के पांजी बाहुन ते खणे घर में उठी आयो बिस्तरो लगाए तो पेर धोए तो जुती पाराए तो हथन के चुमे तो खाधो खाराए तो चए तो तान रखो तो माता के हवा गई हना हैरान या ही किया हो किया काफी रात गुजरी ही भी सुमी रहो सदनी के निंद्रा ऐ के मतलब कोई न सोचो रहन जे दर ते छक छकती निकरी बाहर वियो उन्हें पहरी जाए वारे हमरा जा नौकर जै तरे कढियो अब तो वटे असां मेहमान हन केरा बंदजरा बार हन के तहां जा मेहमान के तो मुंहिंजा मेहमान हन ही हो हिंदू मुसलमान हो पहरे जे तरियो तो मुसलमान तराइंदो एने के असां जा मेहमान असां जे नबी जो औलाद हन एने जो तकर न कयो तहां जे नबी जो औलाद समझो हां इज्जत ॾियो हां अदब कयो हां हींअर छा जे लाइ आया हो क्योंकि असांजे वॾेरे खे हींअर ख्वाब में ॾिसण में आयो त क़यामत क़ाइम मां कुल सरा जहन्नम जे मथां रखी आहे नबी थे बीठा जंहिंखे नबी छॾे थो सो वञे थो जंहिंखे नथो छॾे थो नथो वञे असां वॾेरो वियो साईं मां तुंहिंजो उम्मती आहियां साईं चयो मुंहिंजो उम्मती हुजी हा त मुंहिंजे बच्चन खे जहाज जे पाछूले मां तरे न कढी हा करे रोई जागियो आहे मिंथू तो करे वठी चलो मां गुलामी जा माफ़ी वठां हिन चयो दा जंहिं नबी तव्हांजे वॾेरे खे पुलिस रात मोटायो आहे उन रात मूंखे ज़ियारत कराए मुस्लमान बनायो आहे कलमो पढ़ायो आहे पुलिस रात पार उकारियो आहे मूंखे मिठे मोहम्मद जे बचन जी दुआ थी आहे मूंखे तव्हांखे मोटा कंहिं क़ीमत में न ॾींदा हबीब करीम जे प्यारनि जो प्यार उन्हनि सां मोहब्बत उन्हनि जो अदब उन्हनि जी तहज़ीम त असांजो ईमान असां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे असांजो यकीन आहे त अल्लाह जे महबूब जे पाक कदमनि जी मिटीअ सां बि क़ुर्बान थिए त वॾी ॻाल्हि आहे वॾो शर्फ़ ऐं शान आहे अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत अहल बेतो रब जो इरादो आहे तव्हां खां पलीती परे करे छॾे वई तहरकुम ततहीरा ऐं मूंखे पाक साफ़ बनाए अहिड़ो पाक जो पाण त पाक जंहिं ते निगाह जो सॼा बेड़ा पार थी वञनि अल्लाह ताला मुझे चवन तव्हांजो ॿुधण क़बूल करे रब से हमारी खैरात हमारे दरबार में मंजूर फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फी शान हबीबिही इन्नल्लाह खुसरवी